बेलो शहर भरिसां हज़ारी बेलो ऐं गंज बेलो में बेलो खाते जे सरकारी बेलनि जी ज़मीननि ते सालनि खां मुक़ामी तौरु गैर मुक़ामी माण्हुनि पारां गैर क़ानूनी कब्ज़ा करे ज़मीननि में फसल पोखण ऐं लांडियूं वॾनि ख़िलाफ़ बेलो खाते जे कंज़र्वेटर नियाज़ अहमद सूमरो, DFO सुजावल मदद शाह, RFO शोएब कंबोबा, महबूब मेजिदाणू जे अॻुवाणी में बेलो सुजावल पुलिस नफ़री सां गॾु हज़ारी ऐं गंज बेलो में ऑपरेशन कंदे गैर क़ानूनी ज़मीननि में पोखियल कमंद कणिक रुॿो ऐं ॿिया फसल ट्रैक्टरनि ज़रिए हर घुमाए खेरे करे बेलाई छॾिया। 300 खां वधीक बेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराया विया। राब्तो करण ते DFO अमदाद शाह सहाफ़ियुनि खे ॿुधायो त बेले खाते जे ज़मीननि ते गैर क़ानूनी कब्ज़ा करे ज़मीनूं आबाद करे फसल पोखिया विया हुआ, जेका ऑपरेशन करे ख़त्म कया विया आहिनि। बेलनि जी ज़मीननि में बुॿड़ समेत ॿिया वण पोखिया पिया वेंदा। कंहिं खे बि बेलनि जी ज़मीननि ते कब्ज़ा न करण ॾिना वेंदा। रिपोर्टर